जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आहियूं उस्ताद मोहम्मद मछली पुल ते। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेका महांगाई आहे उहे पूरे मुल्क जी आहे। उस्ताद मोहम्मद में बि जोड़ लाइ जेके खाधे पीते जूं शयूं आहिनि, जंहिंमें अटो, कणिक, चांवर, दाल, मच्छी, गोश्त जेके शयूं आहिनि खाधे पीते जूं, उहे जेको महांगे अघ ते विकिरो थियनि पिया। हिते जेको असां सां कुझु शहरी दुकानदार ऐं मज़दूर तबिके जा माण्हू मौजूद आहिनि। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन हवाले सां वधीक छा चवणु आहे। अटो 6000 रुपये मण मिले तो, गरीब मानी जे किराए जे लाइ तड़पे तो। 500 रुपये दिहाड़ी है मजदूर जो। एडी महंगाई दौर में 500 छा है। अच्छा उन में लूण वटे, मिर्च वटे, घी वटे। 400-500 रुपये पगारी जो मेहनत है वो बचन जो गुजारे न थी सके। तमाम हालात को हालात गौरान गारा थी गया है। ना गवर्नमेंट आ ना दियो ना टियो। को भी अपील सपील न तो करे दुकान वारन के जान उनके हटाए छड़े जा छा करे। महंगाई दी चोट चढ़दो वने तो गरीब का वनो कदा ते जो बोरान तमाम भी बोराना महंगो आ। बुझीने असा दिसू तो मां पाण टैक्सी ड्राइवर आया। ईमानदारी के महीनो डेढ़ सेवा जो को बसा में नथो बैठी सको। 250-300 रुपया किलो लगो पियो आ। अटो जो को है तो किलो डेढ़ जो ये गुजारो क्यों था। अगे जो को है तो मण वरदा से अदमण वरदा से हाने जो किलन जे को अजी पिया से सा सब गवर्नमेंट के मुताबिक को जो असा रिलीफ दे असा के देखो असा समझ में गाल जे असा के अचे थी मजदूर मानू असा भी 500 रुपये मजदूरी है मजदूर जी। हाने 500 में छा अटो वठे, घी वठे, हर चीज की महंगाई थी हुई। हर चीज जो गोरान है। अटो 150 रुपये किलो थी गया, घी 500 रुपये किलो थी गया। कोई पूछने वालो ना है। पर ना है ना काते कोई नजर अचे साईं जी है न अटो भी महंगो थी वियो आहे, बसर जुदा महंगो आहे, 300-350 रुपये किलो आहे। और मुर्गी जुदा महंगो आहे, छेलो महंगो आहे। असल में गरीब पूरा ही नथो करे सके। मजदूर माण्हू जेको आहे इन टाइम सफ़ा पुॼल आहे। असांजो इहो मुतालबात मतलब जीअं सस्ताई थिए, पेट्रोल सस्तो थिए, बसर सस्तो थिए, अटो सस्तो थिए। गरीब माण्हू मरी वियो इन टाइम जो कोई खाधो पीतो न आहे। महंगाई बहुत हुई है ना, लोग आता नहीं है। लोगों के साथ इतना पैसा नहीं है कि वो अपने लिए या बच्चों के लिए कोई बास्केट खरीदे ना। महंगाई बहुत हुई है ना, राशन के पैसे किसी के पास ना आटे के और न चीनी का है। असा गरीब आयूं, जरूरी ना अटे जेतरा आयूं, न भाजी जेतरा आयूं, न का शे जेतरा आयूं। कैसा ॻाल्हायूं असा गरीब सॼो ॾींहुं बोरियूं खणी खणी बोरी तो 3 रुपया 6 रुपया बोरी ते 8 रुपया कटे जे मथो आहे। सॼो ॾींहुं असां मिल ते कमाई कयूं था, कोई भी मदद नथो करे। जी बिल्कुल, तव्हां हिते मौजूद शहरिन ऐं मज़दूरनि दुकानदारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जा कमेंट्स ॿुधा। उन्हनि जो चवणो हो त महांगाई जेको आहे पूरे मुल्क जी आहे। उस्ताद मोहम्मद में बि चोट ॾिनल आहे, जंहिं करे जो गरीब तबिके जो माण्हू आहे उहो तमामु परेशानी जो शिकार बणियल आहे। महांगाई जे करे जेका उन्हनि जी जेल आहे उहा चिबी थी वई आहे। हिननि डिप्टी कमिश्नर उस्ताद मोहम्मद खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा महांगाई ते कंट्रोल करे गरीब जेके मज़दूर माण्हू उन्हनि सां जेको इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन इम्तियाज़ अली मीर सां गॾु समीउल्लाह उमरानी, KTN न्यूज़, उस्ताद मोहम्मद।